अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध जो ख़बर जो स्लो जारी है। तव्हां सां ॾखण मां ख़बर शेयर कंदा हलूं। ॾखण में इंतज़ामिया जी नाअहली सबब ॾखण शहर जे क़दीमी क़ब्रिस्तान जो पानी निकाल न थियण ख़िलाफ़ सिंध जे मशहूर वकील शाहिद हुसैन सुमरो, अली नवाज़ सियाल, रबनवाज़ मंगी, अब्दुल खालिक ईसानी, सलमान सुमरो ऐं ॿियनि जी अॻुवानी में शहरनि समेत क़ब्रिस्तान अॻियां हेठि वेही एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते मुज़ाहिरनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुसलसल 4 ॾींहंनि जी बरसाति खां पोइ शहर जो क़ब्रिस्तान पाणी हेठि अची वियो आहे, जॾहिं त पानी कपड़नि में दाख़िल थी वियो आहे। केतिरनि शिकायतनि बावजूदि इंतज़ामिया पारां को बि रिलीफ न मिलियो। हिननि वधीक चयो त क़ब्रिस्तान में तमामु घणो पानी हुजण करे शहर में हिकु नौजवान ऐं हिकु नंढड़ी मासूम ॿार जी तस्वीर रस्ते ते कई वई आहे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त क़ब्रिस्तान जो पानी निकाल कराए असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में क़ब्रिस्तान में वेही कफ़न पाए जांच कयो वेंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।